शब ज़रबत माह रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि त्वय्यबीन अत्ताहिरीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द अरसलना रुसुलना बिल बय्यिनात व अंज़लना मअहुमुल किताब वल मीज़ान लियक़ूमन नासु बिल क़िस्त। नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु जी वीडियो जो उन्वान आहे अदालत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम। सभ खां पहिरियां अदालत जी अहमियत ते अगर निगाह कंदासीं त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, अदलु साअतिन ख़ैरुम मिन इबादति सित्तीन सना। हिकु कलाक जी अदालत करणु 60 सालनि जी इबादत खां अफ़ज़ल आहे। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइनि था, अल अदलु अहल्ला मिनल माइ युसीबुहु अज़्ज़िमान। अदल उन पाणी खां वधीक शीरीन आहे जेको पाणी हिकु उञायल खे मिले। जॾहिं हिकु उञायल शख़्स पाणी पींदो आहे, जेतिरो मज़ो ऐं जेतिरी मिठास उन पाणी मां उनखे हासिल थींदो आहे, अदालत जी मिठास उन खां वधीक आहे। ख़ुदि अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम खां अदल जे मुतअल्लिक़ सवाल कयो वियो, या अली, अदल अफ़ज़ल आहे या सखावत अफ़ज़ल आहे? मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइनि था पिया त अदल बुनियाद आहे ऐं आम आहे, सखावत ख़ासि आहे। अगर अदालत कई वञे त अदालत जे ज़रिए सां पूरे मुआशिरे खे फ़ाइदो मिलंदो आहे ऐं सखावत जे ज़रिए सां उनखे फ़ाइदो मिलंदो आहे जंहिंजे मथां सख़ी सखावत कई आहे। लिहाज़ा अदल ॿिन्ही खां अशरफ ऐं अफ़ज़ल आहे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल अदलु हयातुन। अदल हयाती आहे, अदल ज़िंदगी आहे। असां उन हस्ती जी अदालत जे मुतअल्लिक़ जेका हस्ती ऐं महवरे मरकज़ अदल आहे, अल्लाह तबारक व तआला उन हस्ती खे एतिरी फ़ज़ीलत अता कई आहे जो हर जिहत सां बाकमाल आहे। अगर अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जी अदालत खे ॾिसिजे त मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम उहा हस्ती आहे जंहिंजे बारे में मशहूर और मारूफ़ आहे, क़ुतिला अलीयुन फ़ी मिहराब इबादतिही लिशिद्दति अदालते। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम मिहराब इबादत में शिद्दत अदालत जी वजह सां शहीद थिया। मौला एतिरा आदिल आहिनि। मौला जी अदालत जूं खोड़ सारियूं मिसालूं आहिनि। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हज़रत अक़ील अचनि था पिया मौला जे घर ऐं मौला खां सवाल कयूं, मौला बैतुल माल मथां कुझु वाधारो ॾियो ताकी मां पंहिंजे बच्चनि खे खारायां, मुंहिंजा बच्चा फाका करनि था पिया। मौला अली अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया, अए अक़ील, तूं मुंहिंजो भाउ ज़रूरु आहीं, पर बैतुल माल में सभिनी जो हिसो आहे, जंहिंमें ग़रीबनि जो हिसो आहे, मिस्कीननि जो हिसो आहे, ज़रूरतमंदनि जो हिसो आहे। हज़रत अक़ील फरमाइनि था पिया, तव्हां मुंहिंजा भाउ आहियो ऐं हाकिम आहियो, तव्हां खां इहो थी सघे थो। मौला अली अलैहिस्सलाम मुस्कुरायो। हज़रत अक़ील सम्झनि पिया त शायदि अली राज़ी थी वियो आहे। कुझु ई घड़ीअ में मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु गरम लोह खणी करे हज़रत अक़ील न वधायो। हज़रत अक़ील पाण खे बचाईंदे चवणु लॻो, या अली, तूं भाउ थी करे मूंखे बाहि जे ज़रिए सां साड़णु थो चाहीं? मौला फरमाइनि था पिया, तोखे हिन दुनियावी बाहि खां जंहिंखे हिकु इंसान बारी आहे, तो उन खां ख़ौफ़ थो खाईं। छा मां उन बाहि जे अंदरि घिरण जे लाइ तयारु थियां जंहिंखे अल्लाह सां तयारु कयो आहे पंहिंजे गज़ब जे करे? मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा अदालत आहे। मौला अली अलैहिस्सलाम खे कंहिं चयो त मौला, ही काइनात ज़मीन जी हुकूमत तव्हांखे मिले, तव्हां छा कंदो? मौला अली अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया त अली अदालत ई कंदो। अगरि ही काइनात जी ज़मीन ऐं आसमान जी हुकूमत मूंखे मिले ऐं मूंखे इहो चइजे त हिकु कीवलीअ जे मुंहं मां हिकु चांवर जो दाणो खसिजे, त मौला अली अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया, हिन हुकूमत खे, हिन आसमान और ज़मीन जी हुकूमत खे ठुकराए छॾींदुसि, पर उन कीवली खां दाणो न खसींदो। उन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जी अदालत जी कहिड़ी ॻाल्हि कजे जंहिंखां पंहिंजा त छा परावा बि मुतमइन हुया, मुशरिक बि मुतमइन हुया, ईसाई बि मुतमइन हुया, यहूदी बि मुतमइन हुया। अगरि फ़ैसिलो अली जे दरवाज़े ताईं वेंदो त अली हमेशह अदालत ई कंदो। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु ज़माने में वञनि पिया हिकु बाज़ार खां त हिकु ईसाई शख़्स खे पिन ते ॾिठो। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था पिया त जेसीं हिन जी जान में क़ुवत ऐं सलाहियत हुई, हिन खे तव्हां खारायो पिया। हाणे जॾहिं पोड़ो थी वियो आहे, ज़ईफ़ थी वियो आहे, हिन जे मथां ख़र्चो तव्हां मना करे छॾियो आहे,
हिनखे बैतुल माल मां अञा कुझु ॾिनो वञे ताकी हिन जो गुज़र सफ़र हीअ अली अलैहिस्सलाम जी अदालत आहे। आख़िरी वक़्त में बि जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम खे ज़रब लॻी त मौला इमाम हसन इमाम हुसैन खे फरमाइनि था बचड़ा हिन जे ज़रब जे ज़रिए सां अगरि मां शहीद थी वञा त हिन खे हिकु ई ज़रब हणिजो, हिन जा टुकड़ा टुकड़ा न कजो, हिन जे मथां घणियूं ज़रबूं न हराइजो। अगरि मां बची वियुसि त इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे, मां हिन खे माफ़ु करे छॾियां या हिन खां क़िसास वठां। इहा अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी अदालत आहे। उहो अली जेको यतीमनि जो सहारो, बेवाउनि जो सहारो आहे। ख़ुदावंद मुताल असां सभिनी खे मौला अली अलैहिस्सलाम जी सीरत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ख़ुदावंद मुताल असांखे विलायत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम सां गॾु जीअण ऐं उन ते ई मरण जी तौफ़ीक़ ॾिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि